मदीने वाले साईं जो मेराज हुजूर जन खुद दावा न की तो मुंह कयो आहे, अल्लाह ऐलान कयो तो मुंह करायो आहे। समझो था मसलन हिकिड़ो नंढड़ो ॿार आहे 4 साल जी उम्र जो 5 साल जी उम्र जो, वो चवे तो मां हिन मस्जिद जे मथों उबे ते छत ते चढ़ी दो। असां चवंदासीं कि तूं नंढड़ो ॿार हो, न तो डाकण, न तो में सलाहियत, न सघ, तूं कीअं चढ़ंदे? ॻाल्हि सम्झ में नथी अचे, मथे चढ़ी वञे। ॻाल्हि सम्झण में नथी अचे त एतिरो मथे ई नंढड़ो ॿार कीअं वेंदो? पर हे आवाज़ जो नालो है हे मोहम्मद अली कंधार मुर्सा पहलवान हे चए तो मुंह मार के पहुंचायो त को मने को सुभान अल्लाह। ही पहलवान ना ताकत वारो बार के जिक्र न पहुंचाए सके तो ठीक है ना। मिसाल हुंदो आहे के समझाइण जे लाइ। जमीन वारो इंसान आसमान ते वञे, पहिरियों आसमान, ॿियो, टियों, चौथों, पंजो, चओ 70 आसमान खां मथे टपी वञे, विच में अहिड़ा कुर्रा अचनि था जंहिंमें बाहि आहे, सख़्त शदीद गरम, सख़्त थधि जा कुर्रा अचनि था जिते बर्फ़ ॼमी वञे। इंसान जो वञण उते मुमकिन ई न आहे। हुजूर जन ऐलान न कयो त मां वियो आहियां, अल्लाह पाण फरमायो त मूं मेराज करायो आहे। रब जी ॻाल्हि का देर कोन्हे न, अल्लाह जी ॻाल्हि का मुश्किल कोन्हे न। हाणे जे एतिराज़ केरु करे त उहो एतिराज़ मदीने वारे ते न आहे, एतिराज़ ख़ुदा जे मथां। जेको चए त मेराज न थियो हूंदो, कीअं थियो हूंदो? उनखे चओ त पुट तुंहिंजो मदीने वारे ते एतिराज़ न आहे, तुंहिंजो ख़ुदा जे ताक़त, क़ुव्वत, कुदरत जे मथां एतिराज़। छा अल्लाह नथो कराए सघे? अल्लाह वटि पावर न आहे, रब वटि क़ुव्वत न आहे, रब वटि सघ ऐं सलाहियत न आहे? आहे। जेकॾहिं अल्लाह जो फरमाए त मूं मेराज करायो आहे त ॻाल्हि ख़तम थी वई। पर हिकिड़नि खे वरी इहो कीड़ो मंत दिमाग़ में चुरंदो आहे, अकुल वारो कीड़ो, इहो कीअं थींदो, एतिरो मथे इंसान कीअं वेंदो, कीअं थींदो? इहो ॿिया सोचींदा आहिनि। अल्लाह ताला फरमायो त इला फितनतल लिन्नास, मदीने वारा मेराज करण वारो तूं, कराइण वारो मां, बाक़ी ॿुधण वारा आहिनि इन्हनि जे लाइ आज़माइश आहे, इम्तिहान आहे। तुंहिंजी मुंहिंजी परखा आहे। समझो था? केरा जेको मेराज खे मञे थो इहो आहे मोमिन। जेको मेराज खे नथो मञे, माना रब जी क़ुव्वत ऐं कुदरत खे नथो मञे, इहो मुनाफ़िक़ चई, बेईमान चई। इल्ला फितनतल लिन्नास, रुगे मक्के वारनि जे लाइ न, लिन्नास सभिनी इंसान ज़ात जे लाइ आज़माइश आहे। माण्हू अरब जा हुजनि या अजम जा, हिंद जा या सिंध जा, अमेरिका जा या यूरोप जा, ऑस्ट्रेलिया जा या अफ्रीका जा, कारा या गोरा, जेको मेराज खे मञे थो सो मोमिन आहे, जेको मेराज खे नथो मञे सो मुनाफ़िक़ आहे। रब बयान अहिड़े अंदाज़ सां मेराज कयो, क़यामत ताईं ईंदड़ नस्लनि जे लाइ आज़माइश इम्तिहान। जेके मेराज खे मञंदासीं सिद्दीक़ थींदा, जेके न मञंदासीं अबू जहल थींदा। जेको पहिरियों ऐलान थियो न मके में मेराज जो, साईं जो निकिता मेराज वारे सुबुह ते, ऐं ग़ालिब रिवायात इन पासे आहिनि त मेराज 27 रजब शरीफ जी रात थियो। जेको इसरा
वारो मेरा हूं त साईंजन के 32 का 36 मेरा थियो पर जेको मेराज जिस्मानी सुजागी में बेदारी में हिन जिस्म सा हिन नखियुनि सा जेको घुमिया जेको ॾिठो इहो मेराज जो 27 रंज गुज़री वियो सुबुह जो निकिता त साम्हूं ई पहिरीं अबू जहल मुंहुं पइजी ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज नई ॻाल्हियूं कंदो ही अॼु भला का नई ॻाल्हि पर में हा अॼु वरी नई ॻाल्हि ये कहिड़ी जे अॼु राति में वियुसि मके मथां मस्जिद अक्सा मुल्क शाम उते वञी नबीअ खे नमाज़ पढ़ाए वरी मोटी आयो त घर जो कड़ो खड़कियो पे वुज़ू जो पाणी वयो पे अबू जहल जा पेर अचे बाहि लॻे अहिड़ी ॻाल्हि त मूं ज़िंदगी में कॾहिं न ॿुधी इल्ला फितनतल लिन्नास माण्हुनि जे लाइ आज़माइश हाणे आज़माइश शुरू थी वई और मेरा जो ऐलान थियो हेॾो माण्हुनि जी आज़माइश शुरू थी वई हाणे जे पहिरीं मुंहुं पवे अबू बकर पहिरीं मुंहुं पवे उमर पहिरीं मुंहुं पवे मौला अली अजब जड़ी है मता को बेसार न करे ते करे फलाण ॻाल्हि खे लिकाई पर न ॻाल्हि अहिड़े माण्हू सां जेको कट्टर मुखालिफ़ वॾो दुश्मन ऐं तो निकितो पहिरीं वञी अबू बकर जो दर खड़काई अबू बकर तू चवंदई मुंहिंजो नबी सादिक आहे अमीन आहे सचार आहे मुंहिंजो नबी जी हर ॻाल्हि हक़ आहे बरहक़ आहे सच आहे अॼु ॿुधी त तुंहिंजे नबी कहिड़ी ॻाल्हि कई आहे कहिड़ी चए थो राति जे थोरे हिसे में सॼी राति बि न थोरे हिसे में हाणे साईं जन इन सां आसमान वारी ॻाल्हि कोन कई साईं जन हितां जी ॻाल्हि हुते ज़मीन सेर जी ॻाल्हि कई डोज़ हल्को ॾिनोसि सुभान अल्लाह जो आसमान का हूं वाक़िफ़ कोन हुया न आसमानी सफ़र उन में छा मुश्किलात आहिनि उन खां मके जा माण्हू वाक़िफ़ न हुया पर हे मुल्क शाम त वेंदा ईंदा हा न तिजारती काफ़िला रहरत शिताए वसे सियारे उन्हारे जा काफ़िला वठी करे यमन वेंदा करे शाम वेंदा ये उनजा सफ़र थींदा ये तड़ तक घेर रस्ता ईंदड़ वींदड़ इन लफ़्ज़नि का ॼाण सुञाण वाक़िफ़ियत हुई शाम में वेंदा हा मस्जिद अक्सा में वेंदा हा इनखे ख़बर हुई साईं रिया मस्जिद अक्सा में वियुसि वरी मोटी पायो अबू बकर जो दर खड़काए जो ॿुधी अॼु तोरे नबी छा फरमायो आहे छा फरमाई हीअं चयोसि हाणे हिन सम्झो त अबू बकर अहिड़ी ॻाल्हि त यकीन न कंदो सेबतो माण्हू आहे सियाणो माण्हू आहे कीअं ॻाल्हि इहा अकुल में अचे ई नथी अॼु अबू बकर खे फेराईंदुसि जेॾीमहिल सिद्दीक़ अकबर सां अचे ॻाल्हि कंहिं कई अबू जहल जहल जो पीउ जट सिंधी में जट फट बथल चङो आहे जट निकितो अबू जहल ॻाल्हि कई कंहिंसां अबू बकर सिद्दीक़ सां अबू बकर ॻाल्हि ॿुधाई अॼु तुंहिंजे नबी हीअं ऐलान कयो आहे पाण फरमायो त छा तो वाकई ॿुधो आहे मुंहिंजे नबी हीअं चयो आहे कि हा मां पाण ॿुधी आयो आहियां जेको जेकॾहिं ईअं मुंहिंजे नबी चयो आहे त मुंहिंजो नबी सचो हुनजो सफ़र सचो मेराज माण्हुनि जे लाइ आज़माइश आहे माण्हुनि जे लाइ इम्तिहान आहे केरु हिन जेके अकुल जे पैमाने ते परखनि था केरु हिन जेके ईमान जे कुवत सां वञनि था
उते सिंधी काफ़ी तादाद में रहंदा मूंखे दावत कयूं उते वियासीं पोइ मजलिस थी पोइ हिकिड़े माण्हू सुवाल कयो चईसीं इहो हज मके में थो थिए सॼी दुनिया में हज हिकिड़े ॾींहुं थियणु खपे न ख़ुतबो हज जो मके में पढ़जे थो उन ॾींहं ते पाकिस्तान में अरबस्तान में सॼी दुनिया में हिकिड़े ॾींहुं हज त हिकिड़ो ई आहे न इन जे करे हज सॼी दुनिया में हिकिड़े ॾींहुं थियणु खपे मुंहिंजो भला इहो तूं छो थो चईं हज हिकिड़ो इवेंट आहे हिकिड़ो मुस्लमाननि जो त्योहार आहे उहो सॼी दुनिया में हिकिड़ो हुजणु खपे न हज त हिकिड़ो आहे जेको थियो उते उन ॾींहं ते असां वटि वरी सिंध में पाकिस्तान में वरी ॿिए ॾींहं ते था अचूं अबा हज त कल्ह थी वियो तव्हां अॼु छा जो था अॼु मल्हायो अकुल त ईअं थो चवे मुंहिंजो मज़ा जानी पंहिंजो अकुल मुस्तफा जे दीन तां कुर्बान करणो पवंदो हाणे तूं चवीं थो त मके में हींअर हज थो पढ़जे पियो मसलन मिसाल तव्हांखे सम्झाइण जे लाइ मिसाल अॼु जुमे जो ॾींहुं आहे हींअर असां वटि 1:39 मिंट थिया हींअर मके शरीफ़ में हज पढ़जे थो पियो उते 9 तारीख़ आहे हींअर हज पढ़जे थो पियो पर हिन वक़्तु हिन टाइम ते अमेरिका में रात आहे मुंहिंजो हाणे उहे हज कीअं मल्हाईंदा मके में हींअर ॾींहुं आहे पर अमेरिका में हींअर रात आहे उहे कीअं ॾींहुं मल्हाईंदा उहे हज कीअं मल्हाईंदा लैलतुल क़द्र जी रात आहे जेका 1000 महीननि खां भली आहे जेका लैलतुल क़द्र मके में रात आहे उहा कन मुल्कनि में ॾींहुं आहे उहे ॾींहं में कीअं रात मल्हाईंदा मुंहिंजो ॻाल्हि तूं जेकॾहिं छा कंदो ई मां ड्यूटी कंदो आहियां सरकारी में कंहिं कंपनी में ऑफिसर आहियां जो ॻाल्हि ॿुधो तूं ड्यूटी कंदे टाइमिंग हूंदी न तुंहिंजी सुबुह जो 8 बजे खां शाम जो 6 बजे ताईं टाइम आहे हाणे तुंहिंजो टाइम बहरेन में जेॾी महिल 8 थींदा तुंहिंजो टाइम थींदो बहरेन में सिज लहंदो उन हिसाब सां तुंहिंजो ड्यूटी जो टाइम उहो हूंदो जेको बहरेन में हूंदो पर इन ई टाइम ते मके शरीफ़ जे हिसाब सां जेको तुंहिंजो ड्यूटी जो टाइम आहे उहो केतिरा मुल्क अहिड़ा आहिनि जिन में सुम्हण जो टाइम आहे राति जो टाइम हाणे माण्हू वञी सभु सुम्हनि ऑफिस खे तालो हणी सुम्हनि तूं वरी चओ त मके में हींअर 8 थिया बाबा टाइम थी वियो मुंहिंजो दफ़्तर खोलियो ऑफिस में जेको त्योहार आहिनि या जेकी इवेंट आहिनि उहे हर मुल्क इलाइक़े जे हिसाब सां मल्हाइबा आहिनि समझो था न मदीने वाले साईं फरमाए त सुमू लिरुयती व अफ्तिरू लिरुयती रोज़ो रखो चंड खे ॾिसी रखो जे ईद कयो चंड खे ॾिसी ईद कयो मके वारनि जॾहिं चंड ॾिठो त ईद कंदा न ऐं असांजा चंड ॾिठो ई कोन असां छा ईद कंदासीं असां जॾहिं चंड ॾिसंदासीं तॾहिं ईद कंदासीं कॾहिं कॾहिं अकुल में इंसान जूं मतियूं मुंझाए छॾींदो आहे ऐं दीन जे मामले में अकुल जो घोड़ो न टोड़ाइबो आहे जेको मदीने वारे जो फरमान आहे उन खे मञिबो आहे हाणे जेको ज़िद ते चढ़े त न खे नमक कोट आहिनि उन खे मां छा कंदुसि इल्ला फितनतल लिन्नास महबूब तुंहिंजो मेराज माण्हुनि जे लाइ इंसान ज़ात जे लाइ आज़माइश आहे इम्तिहान आहे बरखा आहे जेके मञंदासीं सिद्दीक़ जे गुलामनि में शामिल थींदा जेके न मञंदासीं अबू जहल जे गुलामनि में सुभान अल्लाह या आज़माइश कल्ह हुई अॼु बि आहे क़यामत ताईं जारी रहंदी माण्हुनि जी परखा सचे कूड़े जो इम्तिहान खोटे खरे जी परखा ॾिठ इल्म वारे जी परखा रब्बुल आलमीन जो निशान फरमायो त
मुझा हबीब इहो तुंहिंजो मेराज जेको रात जे वक़्तु असां तोखे ॾेखारियो आहे इहो सभिनी इंसान जे लाइ आज़माइश इम्तिहान हाणे इन में हिकिड़ा माण्हू चवनि था त मदीने वारे साईं खे भला थियो हूंदो मेराज रात जो थियो हूंदो निंड में थियो हूंदो ख्वाब में थियो हूंदो हाणे ख्वाब में जे मोहम्मद अली ऐलान करे त मां रात जो मको घुमी काबे जा तवाफ करे आया असां चवंदा आहियूं दादा ॾिठो हूंदी मञूं था समझो था न हे फकीर ज़हीर इहो पंहिंजो अलासी सिहत ॾे लट ते थो हले कमज़ोर आहे वॾी उमिरि वारो आहे पर हे जे चवे त मां ख्वाब में हींअर वियो आहियां ऐं पंहिंजो लंडन में न्याणी लंडन घुमी न्याणी सां मिली कचहरी करे वरी मोटी आयो त मातरी चवंदा था बाबा ख्वाब में थी सघे थो इन ते कोई एतिराज़ आहे छा इन ते का एतिराज़ आहे छा ख्वाब जी ॻाल्हि ते त एतिराज़ आहे ई कोन ॻाल्हि आहे सुजागी में जिस्मानी तरह वञण सुभान अल्लाह आज़माइश ई आहे ख्वाब वारी ख्वाब में अबू जहल बि मञे पियो त ख्वाब थी सघनि था सुभान अल्लाह आज़माइश आहे सुजागी सुभान अल्लाह बेदारी में असांजो ईमान आहे त मदीने वारे साईं जो मेराज सुजागी में थियो हिन जिस्म पाक सां गॾु पिया सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी मेराज माने मोटिया इन साॻे जिस्म सां अल्लाह जे कुदरत जा मंज़र ॾिठऊं ज़मीनुनि जा सैर कयूं आसमाननि जा सैर कयूं मलाइकनि खे ॾिठऊं जन्नत ॾिठऊं जहन्नम ॾिठऊं अल्लाह ताला जे निशाननि जा इसरार अजाइब कुदरतूं ॾिसी खुद खुदा अल्लाह जी ज़ात जा जलवा बि ॾिठा जन अखियुनि सां ख़ल्क़ खे ॾिठऊं उन अखियुनि सां ख़ालिक जा जलवा ॾिठा जेको मञे थो त मोमिन आहे जेको न मञे त भई आज़माइश त हले थी न भई इम्तिहान त हले थो न पियो जेॾीमहिल साईं जन मोटी आया मके वारनि पुछो त साईं हाणे तूं आसमान जूं जेके ॻाल्हियूं आहिनि न उहे आसमान असां कोन ॾिठा आहिनि पहिरियों ॿियो आसमान जन्नत जो असां कोन ॾिठो आहे बाक़ी मुल्क शाम मस्जिद अक्सा असांजी ॾिठल आहे हाणे जे तो मस्जिद अक्सा ॾिठी आहे उते वञी नमाज़ पढ़ाई आहे त ॿुधाए मस्जिद अक्सा खे दर घणा आहिनि दरियूं घणियूं आहिनि छत कीअं आहे कामूं पटियूं घणियूं आहिनि सुभान अल्लाह पुट हिते मातली जा असांजा मुंहिंजा फज़लाबाद जा पाड़ेसरी अचनि था हिते जुमो पढ़नि था 5 वक़्त नमाज़ पढ़नि था उन्हनि खां मां पुछां त गफ़ारी मस्जिद में थंबा घणा आहिनि अब तू ॿुधाए सुभान अल्लाह रोज़ जो आदम ताके थंबनि जी ॻणनि जी ख़बर कोन्हे त हिकिड़ो ॿ टे चार घणा सुभान अल्लाह सुभान अल्लाह हां ये फकीर रोज़ अचनि था दरगाह ते नमाज़ूं पढ़नि था जलसा कनि था राति जो सुम्हनि था पुछा कयो न त मस्जिद जे कुबे जी हाइट घणी आहे कुबे जे मथां सरियूं घणियूं लॻल आहिनि कोन ॿुधाईंदा सुभान अल्लाह मक्के वारनि जा सुवाल त ॾिसो न असांखे ॿुधायो त मस्जिद जा दरवाज़ा घणा आहिनि दरियूं घणियूं आहिनि कामूं ऐं पटियूं घणियूं आहिनि साईं जन फरमायो त मूंखे दिलि खे परेशानी थी त हिननि खे कहिड़ो जवाबु ॾियां मां त राति जो ॾिस नमाज़ पढ़ी मोटियुसि रब फरमायो हबीब दिलि जी हिकु दर्शन करायो हाणे जॻह वसा ॾींदासीं न हीअं मस्जिद अक्सा मलाइक खणी मुस्तफा जे हक़ में अची आहे काफ़र पुछने त ॿुधाए मस्जिद के दर घणा साईं किसी फरमाए त हेतिरा दर सुभान अल्लाह ओभर खां हेतिरा ओला खां हेतिरा दरियूं हेतिरियूं कामूं हेतिरियूं पटियूं हेतिरियूं सुभान अल्लाह ॻाल्हि न करियो वरी पुछो त भला असां
अल्लाह जा काफिला ने मुल्क शाम वेले ने ये काफिला किथे ॾिठव पर फरमाए हा हिकड़ो काफिलो ता जो रूहा वट ॾिठो रूहा वट सुभान अल्लाह हिकड़ो एरियो आ मां पाण वो रूहा ॾिसी आयो बीर रूहा है बीर रूहा हिकड़ो खूह आ उन्हें खूह जो अॼु ताईं पाणी मिठो मौजूद आहे सुभान अल्लाह ऐं मदीने वाले साईं फरमाते इन्ने बीर रूहा रूहा मदां 70 नबियन पाणी पीतो आहे सुभान अल्लाह ऐं तेसी क़यामत कायम न थींदी जेसी ईसा आसमान तां लहंदो बीर रूहा जो पाणी पीअंदो पोइ क़यामत कायम थींदी सुभान अल्लाह सऊदी वारनि काफ़ी आसार मेटाया है पर बीर रूहा अॼु बि जीअं जो तीअं मौजूद सुभान अल्लाह पाणी अहिड़ो मिठो सुभान अल्लाह जंहिंमां मदीने वारे पाणी पीतो हुजे सुभान अल्लाह सुभान अल्लाह मेराज वारी रात साईं उते आया आहिनि मां केतिरा भेरा हाज़िरी थिया में पाणी हाज़मेदार शिफा वारो पेट जे सूर वारो पीए त पेट जो सूर ख़तम सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाते हिकड़ो ताजो काफिलो पीर रूहा वट ॾिठो बाक़ी रूहा वट उन जो उठ गुम थी वियो वो हिकड़ो उठ कोन न वियो उन जे जेके काफिलो रथल हुयो न उन जे फलाण ते पाणी जो प्यालो रखियो पाणी जो प्यालो खणी पीतो सुभान अल्लाह फलाणो माण्हू आयो तव्हां जे काफिले जो फलाणो माण्हू आयो उन चयो जेॾीमहिल पाणी जो प्यालो खाली ॾिठई कि पाणी जो प्यालो तो मूं भरे रखियो पाणी कोन्हे को मूं उनखे चयो अस्सलाम वालेकुम हुन मूंखे ॾिठो कोन पर मुंहिंजो आवाज़ ॿुधई ऐं चवण लॻो त हाज़ा सौत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे त मुहम्मद जो आवाज़ आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त ॿिया चवनि चयो थी मुहम्मद वेठो आहे मके में तूं वेठो ई रोहा में ऐं हिते तो किथे वञो आवाज़ ॿुधो हाणे मोटी अचनि त पुछजो त पाणी प्याले जो पीतल हुयो या न मुंहिंजो सलाम ॿुधो हुई निशानियूं पकियूं ऐं जॾहिं काफिला मोटिया उन्हनि खां पुछूं त वाकई इहा निशानियूं उन्हनि ॿुधाई त हा असां ते सलाम जो आवाज़ ॿुधोसीं त ही मुहम्मद जो आवाज़ जो आवाज़ केर न सुञाणंदो सोणे नबी जो आवाज़ जॾहिं ॻाल्हाईंदा न ईअं लॻंदो हो ॼण मोती खां पोइ ॼण हीरनि जो हार खां पोइ हुज़ूर जे गुफ़्तार में अजीब मिठास हुयो लज़्ज़त हुई ॿुधण वारो थकबो न हुयो कॾहिं बि मुंहिंजे महबूब मदीने वारे बेफ़ाइदा हिकिड़ो लफ़्ज़ न ॻाल्हायो लफ़्ज़ ॻाल्हायूं हिकमत माना मारिफ इसरार ज़ाहिर बातिन जे इसरार सां भरपूर गुफ़्तगू जॾहिं निहारी जॾहिं तो बोली खंडूं तो खोली जॾहिं तो बोली चपन के चोली खंडूं माखियूं मखण तो गोरी अखर तो जो मोती माणिक ये त कंहिंजो सुभान अल्लाह जो से बियो काफिलो परदन बियो काफिलो तव्हांजो फलाणी मंज़िल ते ॾिठो हुन जे अॻियों हिकिड़ो काफिलो हो काफिले जे अॻियों हिकिड़ो ऊंट हुयो जंहिं ते भूरे रंग जूं बकोरियूं रखियल हुयूं सुभान अल्लाह रस्ते सां जो साईं जन विया पे न मेराज ते त जेके शयूं ॾिसंदा पे विया सुभान अल्लाह सुभान अल्लाह
बाक़ी मल गाड़ी में हूंदो आहियां न तो हीअं हेठि ॾिसंदो आहियां त हर शइ टोड़ंदी महसूस थींदी आहे सम्झ में न ईंदी आहे छा थो ॾिसां रेलगाॾी में तव्हां चढ़ो या जहाज़ में चढ़ो ईअं हलंदव न त ॿाहिरियूं शयूं तड़ तकड़ में सम्झ में न ईंदी छा छा वण ॾिसो मिसाल त इहा ख़बर न पवंदी त ॿेर हुई बबरू हुयो कंडी हुई छा हिननि जो सुवाल कया त मदीने वारे हुनखे छा जवाब सुभान अल्लाह भला से ये काफिला असांजा कॾहिं ईंदा पाण फरमायूं त हिकिड़ो काफिलो फलाणे ॾींहं ते फलाणे वक़्त में मके पहुचंदो सिज लहण वारो हूंदो सिज उभरण वारो हूंदो त काफिलो मके में पहुचंदो हाणे हे चयूं त ॾिसूं त मोहम्मद जी ज़बान कीअं थी सची हिकिड़ा वेठा सिज खे ॾिसण ॿिया वेठा काफ़िले जो रस्तो ॾिसण ख़ुदा जी कुदरत ईअं थी मऊ मिसाल हदीस में तो उहे लफ़्ज़ आया मां मफ़हूम थो ॿुधायां हदीस जा लफ़्ज़ नथो ॿुधायां पर हदीस जो मफ़हूम थो ॿुधायां त साईं उनखे ॾींहुं ॿुधायो मिसाल सूमर जो ॾींहुं सुबुह जो हिन टाइम ते पहुचंदा सिज उभरण महिल या फरमायो सिज लहण महिल पहुचंदा त जेॾी महिल उहो टाइम थियो हाणे मिसाल जे सूमर जो ॾींहुं फरमायो न सूमर जे ॾींहुं उन हिकिड़ा माण्हू सिज में वेठा ॾिसनि हिकिड़ा माण्हू काफ़िले जो रस्तो पिया ॾिसनि ख़ुदा जी कुदरत ईअं थी जो उन काफ़िले वारनि खे रस्ते में को कमकार थी पियो उहो रुकिजी विया काफ़िलो रुकिजी वियो त सिज उभरण बि रुकिजी वियो मोहम्मद जी ज़बान सच्ची थियणी आहे सादिकुल वअदुल अमीन मोहम्मद करीम जंहिंजे ज़बान मां कॾहिं बि कूड़ न निकितो आहे अॼु हुनजे ज़बान जी परखा पई थिए काफ़िलो के सबब जे करे रुकिजी वियो त सिज जो उभरण बि रुकिजी वियो तव्हांजो जेॾी महिल काफ़िले वारनि पंहिंजी चिंता पूरी कई काफ़िलो रवानो थियो हाणे ॿई धुरियूं वेठा हिकिड़ा काफ़िले जो रस्तो पिया ॾिसनि ॿिया सिज खे पिया ॾिसनि हिकिड़े रड़ कई त काफ़िलो अची वियो ॿिए जो सिज निकिरी वियो ॿई शयूं गॾो गॾु ज़ाहिर थियूं हिकिड़े चयो त सिज लही वियो ॿिए जो काफ़िलो अची वियो मदीने वारे जा लफ़्ज़ अल्लाह ताला सच्चा कया सिज खे उभरण जी ज़रूरत न आहे छो त निज़ाम हलाइण वारो अल्लाह हुआ ऐं मदीने वारो अल्लाह जो महबूब सुभान अल्लाह रब तो फरमाए वमा जअलना रुया अल्लती अरैनाक इल्ला फितनतन लिन्नास हबीब जेको तोखे असां ॾेखारियो माण्हुनि जे लाइ इम्तिहान आहे सुभान अल्लाह हाणे हिकिड़ा चवनि था त हुज़ूर जन विया पर मेराज वारी रात जिब्रील खे ॾिठऊं जिब्रील सां मुलाक़ात कयूं ऐं मोटी आया अल्लाह खे ॾिठो असां वटि मज़हबी टोले में हिकिड़ो मज़बूत धड़ो आहे जेके चवंदा त अल्लाह जो ॾिसण दीदार करणु महान आहे दुनिया में केरु अल्लाह खे ॾिसी नथो सघे हुज़ूर जन मेराज वारी रात रब खे न ॾिठो हुयो जिब्रील खे ॾिठो पर असांजो ईमान मदीने वारे साईं पंहिंजे मथे वारी अखियुनि सां मेराज वारी रात पंहिंजे रब जो जलवो जिब्रील रोज़ दिलबर जे दर ते ईंदो मेराज जिब्रील जो थियो हुज़ूर जो मेराज न थियो जिब्रील साईं जी खिदमत में ईंदो कॾहिं असां बि सगोरो हुयो हसीन चेहरे वारो उनजी सूरत में ईंदो पोइ इमाम हसन हुसैन ईंदा उन्हनि खे इहा ख़बर न हुई त हीउ दरियो कल्बी असां बि आया जिब्रील आहे उहे पुलनि ते चढ़ी वेंदा
बच्चन के कंठन देखण वारो जिब्रील भी आते जिस दर पे गुलामाना आका तेरी महफिल का है रंग जुदा गाना हमने तो जिसे देखा तेरा दीवाना अज़मत हो बयां कैसे दरबार रिसालत की अरे जिब्रील भी आते जिस दर पे गुलाम मेरा जोरी रात साईं जन जिब्रील के ॾिठो अल्लाह के न ॾिठो मेराज तो मेराज आ पर हुजूर जन पंहिंजे हवेली पाक में वेठा आहिनि मदीने शरीफ जो वाक़ियो आ साईं जन फरमाया त रात जो उथियुसि हिन हदीस खे हदीस मलउल आला सॾिबो आ इन हदीस खे देवबंदी ब्रेलवी आले तशय्युअ सब मकतब फिक्र में हदीस सही आ हिंदुस्तान जो जय्यद आलिम हज़रत शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब हुज्जतुल्लाह बालिग़ा में इन हदीस खे आंदो आहे इब्न तैमिया जेको सॼी दुनिया जे वहाबियत जो इमाम ऐं अॻुवाण आहे उन में हदीस खे तस्लीम साईं फरमायो त मां सुजाॻी ऐं निंड जे दरमियान वेठो हुजां नमाज़ पढ़ियमि जेका मुंहिंजे नसीब में हुई वेठो हुजां मुस्ले ते फैज़ा अना बिरब्बी अचानक इंसान मुझे रब मुझे सामने राइतु रब्बी फी अहसन सूरा मुंह पंजे परवरदिगार पंजे रब के जोर सोनी सूरत में ॾिठो रब जे जनमन के हिते ॾिसंदो आहे त मेराज त वॾी ॻाल्हि दलील वरी ॾींदा आहिनि त अम्मा आयशा सिद्दीक़ा साईं का हिकिड़ी रिवायत आहे बीबी आयशा सिद्दीक़ा साईं फरमायो त मां फ़क़त जसद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लैलतुल मिराज अम्मा साईं फरमाए थी त मेराज वारी रात हुजूर जन जो जिस्म मुंहिंजे बिस्तरे खां गायब ई न थियो हुयो साईं जन जो जिस्म मूंसां उन रात साईं जन मुंहिंजे बिस्तर ते हुया मूंसां गॾु हुया साईं जन जो वजूद पाक मुंहिंजे बिस्तर खां धार ई न थियो हुयो मेराज करे आयो इहो दलील ॾींदा आहिनि त अम्मा साईं जी रिवायत मज़बूत आहे घर धयाणी आहे हुजूर जन जी घरवारी आहे ज़ाल आहे उहा बि चवे त हुजूर जन जो जिस्म को गायब न थियो आहे तंहिंजी माना आहे त हुजूर जन मेराज रूहानी कयो ख्वाब में कयो निंड में कयो दलील ॾींदा असांजे सुन्ननि वरी जवाब ॾिनो आहे ॿुधण जो मेराज थियो आहे मक्के में मेराज किथे थियो मक्के में हिजरत खां अॻु में अञा हुजूर जन मक्के में हिजरत कई कोन हुई उन वक़्त में मेराज थियो आहे ऐं बीबी आयशा सिद्दीक़ा साईं सां हुजूर जी शादी थी आहे हिजरत खां पोइ मदीने शरीफ में उन वक़्त में जॾहिं मेराज थियो आहे न जे उन्हनि सननि जो हिसाब लॻाइजे त या त अम्मा आयशा ॼावल ई न हुई जे ॼावल हुई त नंढड़ी थजे पिया जो तव्हां दलील ॾियो था त बीबी साईं चवे थी त हुजूर मुंहिंजे बिस्तर खां गायब न थिया तंहिंजे करे मेराज निंड में थियो ख्वाब में थियो आहे न उहो अम्मा साईं जंहिं मेराज जी ॻाल्हि कई आहे 36 वजा हिकिड़ो मेराज हूंदो 80 जे मेराज जी था ॻाल्हि कयूं उहो मेराज उन वक़्तु थियो आहे जॾहिं अम्मा असांजी हुजूर जे बिस्तर ते अञा आई कोन हुई शादी थी कोन हुई घोड़ा न डोड़ाइबा
फितनतल लिन्नास माण्हुनि जे लाइ आज़माइश आहे तव्हां असां जे लाइ इम्तिहान आहे त केरु मदीने वारे साईं जे मेराज खे सचो मञे थो ईमान आणे तव्हां खां पुछां त तव्हां मदीने वारे साईं जे मेराज खे मञो था मेराज जिस्मानी थियो मेराज में मदीने वाले साईं पंहिंजे रब जा जलवा ॾिठा खुदा खुश करो पर इम्तिहान में कामयाब आयो परखा में पूरा आयो साईं फरमाया त जन्नत में ॾिठ में जहन्नम में ॾिठ में जेॾी महिल जन्नत जे दर ते पहुतुसि त ॾिसां त लिखियो पियो आहे हिन घर में ॿ माण्हू दाख़िल न थींदा जन्नत जे दरवाज़े ते लिखियो पियो त हिन घर में ॿ माण्हू दाख़िल न थींदा हिकिड़ो बेग़ैरत माण्हू जेके पंहिंजे नंढ न्याणियुनि पंहिंजे बच्चनि पंहिंजे घर वारनि जी ग़ैरत न आहे घर में केरु आयो केरु वियो ज़ाल काॾे आई काॾे वई न सतो न पढ़ंदो जंहिंमें ग़ैरत न आहे इहो बेग़ैरत माण्हू जन्नत में दाख़िल न थींदो ऐं ॿियो चुगलखोर माण्हू जन्नत में दाख़िल न थींदो चुगलखोर लगाई बुझाई करने वाला यहाँ की उधर उधर की इधर उधर की इधर बिन मोहन वारो चुगलखोरी करण वारो झगड़ा मचाइण वारो फितना पखेड़न वारो चुगलखोर माण्हू जन्नत में दाख़िल न थींदो साईं फरमायो त अर्श मोहल्ला ॾिठुम अर्श ते लिखियो पियो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अबू बकर सिद्दीक सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह उमर फारूक सुभान अल्लाह उस्मान ज़ुन्नूरैन सुभान अल्लाह किथे अल्लाह जे अर्श ते मालियो टका पूरो ही जेके सुने सिद्दीक के नथा मञनि न अबू बकर उमर के नथा मञनि न हाणे इन्हनि जी दाल किथे करंदी जो अर्श ते रब जे नाले सां गॾु मुहम्मद जो नालो ऐं मदीने वारे जे नाले सां गॾु अबू बकर उमर ऐं उस्मान सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाया अर्श जी पेशानी ते ॾिठ में लिखियो पियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह का सवा जो को भी इबादत के लायक ना है मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे व अलीउन वलीउल्लाह ऐं अली अल्लाह जो वली आहे अय्यतहु बिअली मुहम्मद के मददगार बनायो अली मुहम्मद को मददगार अली के बनायो सुभान अल्लाह चैनी यारन जा नाला रब जे अर्श ते सुभान अल्लाह चैन के मञंदा आहियो या हिकिड़े के हिक के मञनि टिन के न मञनि बिठा असां जो अक़ीदो उहो आहे जेको मदीने वारे साईं असांखे सेखारियो सुभान अल्लाह मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो त मेराज वारी रात मूंखे अल्लाह जा इसरार ॾेखारिया विया मलाइक ॾिठम हूरूं कुसूरूं ॾिठम कुझा राज़ रब जा मूंखे ॾेखारिया विया साईं फरमाया त जेको चौथे आसमान ते आयुसि त मलाइक तस्बीह पिया पढ़नि सुभानल्लज़ी ज़य्यन अर्रिजाल बिल्लुहा वसुब्हानल्लज़ी ज़य्यन अन्निसाइ बिज़्ज़वाइब मलाइकनि जी तस्बीह कहिड़ी मलाइकनि जी तस्बीह पाक उहा ज़ात जे मर्दन के ॾाढियुनि सां सींगारियो आहे जे औरतुनि खे कुतुनि जे वारनि सां सींगारियो आहे मलाइकनि जी तस्बीह चोथे आसमान मर्द जो सींगार
सिंधी में चवंदा आहिनि मुड़ुस जे भाई त ॾाढी बार समझो था ॻाल्हि खे इहो मर्दानो सिंगार वणेव थो या नथो वणे कंहिंखे वणे थो इन ॿारनि त ॿई हथ कया आहिनि अलाह उन्हनि खे सम्झ के मलाइक पिया तस्बीह पढ़नि त पाक आहे रब जी ज़ात जे मर्दनि खे ॾाढनि सां सिंगारियो आहे औरतुनि खे कुतुनि जे वारनि सां सिंगारियो माई केतिरी बि बेअकुल हुजे मोगी सोगी हुजे चई त मां 100 रुपया ॾियां थो मथो कूड़ ॾे हाणे 500 जो साओ नोट थो ॾियां मथो कूड़ ॾे 1000 ॾियो त वरी 5000 वारो नोट ॾियोसि मथो न कूड़ींदी ऐं चवंदी त मां पंहिंजे बिरादर खे टुको लॻायां पंहिंजे खानदान खे दाग लॻायां मथो कूड़ायां मां पुछड़ी आहे जो मथो कूड़ायां औरत खे पंहिंजो सिंगार वणे थो ऐं तूं मर्द आहीं पैसा बि पंहिंजा ॾाढी तुंहिंजी कूड़े पैसा बि तो को कंहिंसां झुठ कंदो आहे न काठी करे कंहिंसां अब्बा अहिड़ो कई ॾाढी कूड़े छॾे फलाणे बाबा अहिड़ी कई जो कूड़ो ॿारनि सां करे छा कई अहिड़ी काठी कई ॾाढी कूड़े छॾी हाणे इहो जेको हजम आहे इहो बि तव्हां सियाणो ॾाढी बि तव्हांजी कूड़े पैसा तव्हां दिल में इरादो कयो इंशाअल्लाह दाढ़ी रखंदासीं ये सुन्नत आहे मदीने वारे साईं क़यामत जे ॾियारे में हज़ारे माण्हू अहिड़ा हूंदा जन वटि ॿियो को अमल न हूंदो हिन मुहम्मदी मुहांदरे जे सदके रब खे सुभान अल्लाह समझो तो ॿियो को अमल कोन्हे जंहिंजे करे तोखे बख़्शा पर मुंहिंजे महबूब जी शबीह सूरत बनाया इन सुहारी जे करे तोखे बख़्शा बारक अल्लाह ली व लकुम फ़िल क़ुरान अज़ीम وإياكم بما فيه من الآيات والذكر الحكيم أقول قولي هذا أستغفر الله العظيم لي ولكم ولسائر المسلمين فاستغفروه إنه هو الغفور الرحيم